अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 2 जून 2022 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश कंदासीं ख़ासि ख़बरूं। सिंध में पाणी जी खोट ख़तम न थी सघे, फसल खे कापारी धक, आबादगार परेशान, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंध में 200 खां वधीक उम्मीदवार जाली डोमिसाइलनि ते इम्तिहान पास करे उस्ताद थी विया। जामशोरे ज़िले में जाली डोमिसाइल ते कामयाब थी उस्ताद थींदड़ सवात वासी हमराह खे गिरफ़्तार कयो वियो। कराची में उस्तादनि ते पुलिस कड़की पई लठबाज़ी, 60 खां वधीक उस्ताद गिरफ़्तार। लंडन में सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां तालीम बाबति आलमी कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ आयल वफ़दनि जी एज़ाज़ में तक़रीब। सिंध यूनिवर्सिटीअ टिकटॉक वीडियोज़ ठाहिण ते पाबंदी हणी छॾी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि खे टिकटॉक इस्तेमालु करण खां रोके छॾियो। डायरेक्टर स्टूडेंट्स अफेयर पाबंदी जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त यूनिवर्सिटी अंदरि को बि शागिर्द वीडियोज़ अपलोड न करे। टिकटॉक इस्तेमालु कंदड़ शागिर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध में 200 उम्मीदवारनि जो जाली डोमिसाइलनि ते उस्तादनि जे इम्तिहान में कामयाब थियण जो इंकशाफ थियो आहे। उम्मीदवारनि जो तालुक़ सिबी, मालाकंड, इस्लामाबाद, एबटाबाद ऐं चित्राल जे ज़िलनि सां आहे। पास थींदड़नि में कराची जे ईस्ट मलीर कोरंगी सेंट्रल में 122 खां वधीक उम्मीदवार शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि जमशेद टाउन में 50, सेंट्रल कराची मां 11 उम्मीदवार, मलीर में 14, कोरंगी में 22 उम्मीदवारनि जो डोमिसाइल जाली आहे। उनखां सवाइ तदरीसी जायुनि लाइ 14 उम्मीदवारनि वटि बदीन ज़िले जो डोमिसाइल जाली आहे, जॾहिं त घोटकीअ में 12, कश्मीर में 2 ऐं हैदराबाद में 6 उम्मीदवारनि, लाड़काणे मां 5 ऐं मटियारी में 1 PhD फीमेल उम्मीदवार जो डोमिसाइल जाली निकिरी पियो। ज़रियनि मूजिबि उन्हनि PhD ऐं JST उम्मीदवारनि वटि ॿियनि सूबनि जा क़ौमी सुञाणप कार्ड जाली D फार्म आहिनि। ज़रियनि इंकशाफ कयो आहे त जाली डोमिसाइल सर्टिफिकेट ते भर्ती थींदड़ टीचिंग उम्मीदवारनि जो तालुक़ सिबी, मालाकंड, इस्लामाबाद ऐं ॿियनि ज़िलनि सां आहे। ख़्यालु रहे त सिंध हाई कोर्ट सूबे में 21,000 खां वधीक सरकारी नौकरियुनि में मुबैना बेज़ाब्तगियुनि ऐं उन मामले ते फुल बेंच ठाहिण लाइ MQM अॻुवाण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। सवात जे शांगला वारे इलाइक़े जे नौजवान पिणु जामशोरे ज़िले जो जाली डोमिसाइल ठाहिराए टेस्ट पास कई। तालीम वारे सेक्रेटरी अकबर लेगारी नोटिस वरितो, जंहिं बाद केस दाख़िल करे सवात वासी खे गिरफ़्तार कयो वियो। कराची में पको न करण ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ उस्तादनि ते पुलिस कड़की पई। जॾहिं त उस्तादनि पको न करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो त पुलिस लठबाज़ी कंदे खेनि गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियल उस्तादनि में प्रदीप बालाणी, दिलीप राठौड़, आकाश हमीराणी, संतराश सेहराई, राकेश कुमार, भरत जयपाल ऐं ॿिया शामिल हुआ। उस्तादनि मुतालबो कयो पिए त जल्द पको कयो वञे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां तालीम बाबति आलमी कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ बरतानिया जे दौरे ते आयल वफ़दनि जे एज़ाज़ में तक़रीब मुनक़िद कई वई। वफ़द जी अॻुवाणी तालीमी सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह कई। ॿियनि मुअज़्ज़िज़ महिमाननि में अक़लियती मामलनि वारो वज़ीर ज्ञानचंद इसराणी, सैयद इमरान अली शाह, इरशाद भट्टी, अब्दुल हलीम सुमरो, उबैदुल्ला शामिल हुआ। मीट एंड ग्रीट तक़रीब जी सदारत प्रोफेसर अज़रा वकासी कई। आजियाण खे ख़िताब कंदे डॉक्टर अलीगुल मीतलो
सभिनी महिमाननि जा थोरा मञा। समूरनि मुज़दनि महिमाननि ख़िताब कयो। खेनि अजरक जा रिवायती तोहफ़ा पिणु पेश कया विया। आरटी पारां शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ ॿारनि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर अली गुल मीतलो चयो त समूरनि महिमाननि जा थोराइता आहियूं जिन तक़रीब में शिरकत कई आहे। असां ख़ासि करे साईं अब्दुल जब्बार कुरैशी ऐं अदी सलमा कुरैशी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन ख़ासि करे मानचेस्टर खां डिघो सफ़र करे शिरकत कई आहे। असां सिंधी समाज जे मसइलनि ख़ासि करे तालीम जी सूरतहाल ऐं सिंध में तालीमी निज़ाम खे बहितर बणाइण लाइ थींदड़ कोशिशनि खे साराहियूं था। जॾहिं त शरीक महिमाननि पिणु तक़रीब जी साराह कई। सांगड़ वेझो लुटके मोरी भरिसां ॻोठ अब्दुल गफ़ार अब्द में नाले वारे शाइर अब्दुल गफ़ार अब्द जे शाइरी जे मजमूए नेणनि नेज़ा खोड़िया जी महूर्ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पूरी सिंध खां आयल अदीबनि मोज़िदनि सुघड़नि ऐं साफ़िन तोड़े इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल मेमण, मोहम्मद सलेमान दलवाणी, नूर हसन होत, हकीम इमाम बख्श मंगरियो, सावण राजड़, सीनियर साफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा तरीन लेगारी, इतिहाद सांगड़ जे सदर मोहम्मद अली लेगारी, उस्ताद लेगारी, ग़ुलाम रसूल बिहण, लखमीर लेगारी, सुघड़ अब्दुल लतीफ़ लेगारी, सुघड़ अली नवाज़ लेगारी, सूफ़ी सदीक़ बूटी ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त शाइर क़ौम जो सरमायो हूंदो आहे ऐं मुआशिरे जी अकासी कंदड़ हूंदो आहे। अब्दुल गफ़ार अब्द हिकु मुशाहिदाती शाइर आहे जंहिं समाज में जेको ॾिठो उन जी अकासी कई ऐं पंहिंजी शाइरी में निज सिंधी लफ़्ज़ पिणु ओतिया आहिनि ऐं ख़ासि करे तजनीस हरफ़ी में कमाल कयो आहे। अब्द साहिब हिकु अहिड़ो शाइर आहे जंहिंखे सिंध जे ग़ज़ल गो शाइरनि जी पहिरीं सिफ़ जे शाइरनि में शामिल करे सघिजे थो। ख़ैरपुर पुलिस कार्रवाई कंदे मासूम पुट खे विकिरो कंदड़ पीउ खे गिरफ़्तार करे वरितो। इकनॉमिक ज़ोन पुलिस कार्रवाई कंदे मासूम पुट खे 40,000 में विकिरो कंदड़ पीउ निसार फिलपोटो खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त पुलिस ॿुधायो त निसार फिलपोटो पंहिंजे मासूम पुट खे 40,000 में विकिरो करे छॾियो हो। नीगर जी अमड़ जी फ़रियाद ते कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो ऐं जवाबदार जी निशानदेही बाद नीगर खे बाज़ियाब कराए संस अमड़ हवाले कयो वियो आहे। आख़िरी इतलान ताईं को बि केस दाख़िल न थियो हो। नगर पार्कर जे ॻोठ चूड़ियो में 12 सालनि जी निगरी माउ खां नाराज़ थी ख़ुदकुशी करे छॾी। 12 सालनि जी वक़्तूअ धीअ लक्ष्मण कोहलीअ जो घर जी लांढी में फाहो खाधल लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश तालका इस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस ऐं नीगरी जे वारसनि जो चवणु हो त नीगरी खे संस माउ चयो त आउं ॻोरहारी आहियां, खूह तां पाणी भरी नथी सघां, तूं पीअण लाइ पाणी भरे अच। जंहिं ते नीगरी इनकार कयो, जंहिं तां माउ खेसि दड़का ॾिना त हुन इंतिहाई क़दम खयो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे सुप्रीम कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन खे सिंध में बलदियाती उम्मीदवारनि खे ज़बरदस्ती हथ खणाइण जो नोटिस वठण जी अपील कई आहे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो आहे त पीपल्स पार्टी सरदार ऐं जागीरदार इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ता इख़लाक़ खे लताड़े मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे ज़बरदस्ती हथ खणाए रहिया आहिनि। हैदराबाद में आरोज़ खे तब्दील कयो पियो वञे। पीपल्स पार्टी इलेक्शन मैनेज करण लाइ सरकारी मशीनरी इस्तेमालु करे रही आहे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त 14 सालनि खां पीपी हुकूमत अरबें रुपयनि जी करप्शन करे सिंध खे खंडर बणाए छॾियो आहे। माण्हुनि खे पीअण जो पाणी बि नथो ॾिनो वञे। ज़राइत तबाह बुख ऐं बदहाली जे करे माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। पीपी नवाज़ लीग इक़्तिदार जी लालच ऐं करप्शन केसनि खां बचण लाइ मुतहदा सां 9 यूनिटनि जे नाले में सिंध टोड़ण ऐं कराची हैदराबाद समेत वॾा शहर दहशत गर्दनि जे हवाले करण जा मुआहिदा कया आहिनि। छोर भरिसां परिणियल औरत मुबैना तौरु अगवा थी वई आहे। ॻोठ शहीद फ़क़ीर अमीन मंगरियो मां मुबैना तौरु औरत
मुनकी ज़ाल भुगड़ो कोहली खे अगवा कयो वियो, जंहिंजो इल्ज़ाम फ़क़ीर ग़ुलाम अली मगरियो मथां लॻायो वियो आहे। नारी जे वारसनि औरत जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कंदे मुतालबो कयो त मुनकी खे बाज़ियाब करायो वञे। ॿिए पासे औरत जे अगवा जो पीर पगारे नोटिस वरितो ऐं पंहिंजे पर्सनल सेक्रेटरी ख़ान मोहम्मद महर खे हिदायत कई त जल्द छोकिरी बाज़ियाब कराए वारसनि जे हवाले कई वञे। सन में SUP जे मरकज़ी सदर सैद ज़ैन शाह रोशन बुर्डो अमीर आज़ाद पंवर जी अॻुवाणी में सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थी गुज़रियो, जंहिंखां पोइ दरिया वारे बंगले ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त सिंध में जेको पाणी जी खोट वारो मसइलो आहे उन ते वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ख़ामोश आहे। हुकूमत बल्दियाती इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ नथी कराए सघे। नवाबशाह ऐं ॿिनि शहरनि में असांजे उमेदवारनि खे अगवा कयो वञे थो, उन्हनि जा फार्म रद्द कया वञनि था ऐं आरोज़ पीपल्स पार्टी जे जलसनि जुलूसनि में PP जा झंडा खणी हलनि था, उन्हनि खे मुक़ररु कयो वियो आहे। असां घुर करियूं था त साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कराई वञे, न त असां अदालत जो दर खड़काईंदासीं। जॾहिं त सिंध में पाणी जी हथरादो खोट कई पई वञे ऐं सिंध में जॾहिं पाणी जी खोट थिए थी त पंजाब भाईवार थियण लाइ तयारु नाहे, पर ग़लति अंग अखर ॾेई सिंधु दरिया मां 2 कैनाल चिश्मा कैनाल ऐं तोसा कैनाल खोले पंजाब जूं ज़मीनूं आबाद कयूं पियूं वञनि। ट्रैक्टर मार्च ढोंग हुननि सिंध सां दोखो करे सिंध जूं ज़मीनूं सुकाए बंजर बणायूं आहिनि। शाह बंदर तालके में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ आबादगारनि खांटो वाह ते एहतिजाज कयो। दड़ो बिराज टेल खांटो वाह जे आबादगारनि जे सिंध मुहाज़ जे अॻुवाण रहीम बख़्श जमाली, मलिक अहमद सूमरो, मोहम्मद जुमन कड्रा, एजाज़ सूमरो, ग़ुलाम हैदर ख़ासकेली, अब्दुल सत्तार सूमरो, सलेमान शाह, अब्दुल्लाह पनिहार ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सख़्तु एहतिजाज कयो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त गुज़िरियल 4 महीननि खां शाह बंदर तालके जे शाख़नि में पाणी न हुजण करे हज़ारें एकड़ ज़मीनूं सोकड़ जो शिकार थी वियूं आहिनि। पाणी न अचण जे करे सारियाले जो बीजारो पोखिजी न सघियो आहे, जंहिंजे करे आबादगार तबिको परेशानी जे वर चढ़ियल आहे। पाणी जी शदीद खोट सबबु चौपाए माल समेत इंसान पिणु उञ विघे तड़पी रहिया आहिनि। इलाइक़े में ॾुकार वारी सूरतहाल थी वई आहे। हुननि मुतालबो कयो त शाह बंदर तालके जे शाख़नि मां पाणी जी हथरादू खोट ख़तमु करे शाख़नि में पाणी छॾियो वञे। हिंगोर जा भरिसां नवगोठ सहता जे साम्हूं 9 लखी वाह खे 30 फुट घारो पइजी वियो। RD 55 वटां ओचिते पियल घारे जे नतीजे में नवगोठ सहता जा केतिरा ई घर पाणी हेठि अची विया। उनखां सवाइ पोखियल फसल ऐं पीर वाधू वधण कब्रिस्तान पाणी हेठि अची वियो, जॾहिं त घारे जो इतला आपाशी अमलदारनि खे ॾिनो वियो, पर अमले मां मौक़े ते केर बि न पहुतो। 5 कलाकनि बाद आपाशी अमलदार पहुता। आख़िरी इतलाउनि ताईं घारो बंदि करण जूं कोशिशूं जारी हुयूं। बदीन ज़िले जे समूरनि वाहन में पाणी जी हथरादू खोट बरक़रार आहे, जॾहिं त पाणी जी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब पीरू लाशारी आॾो साफ़िनी आबादकारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। प्रेस क्लब जे सदर हाजी मलाह, वासिफ़ अज़ीम कंबराणी, ज़हूर ज़ुल्फ़कार, मोहम्मद मलाह ऐं आबादकारनि ग़ुलाम रसूल मलाह, धणी बख़्श लाशारी, अली अहमद मलाह, नाथन उमराणी ॿिनि चयो त ज़िले बदीन में ज़रई पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबी। ज़िले बदीन जो सारियल फसल जी पोखाई करण लाइ पाणी न मिलियो आहे। हिन वक़्तु वाराबंदी तहत सिर्फ़ पीअण लाइ पाणी ॾिनो पियो वञे ऐं सारियालो बीजारो पोखिजी न सघियो आहे। सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत पाणी जी खोट जो सबबु बरसातनि जो न पवणु ॿुधायो आहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि बदीन, सिजावल, ठट्टो, टंड, मोहम्मद ख़ान, हैदराबाद समेत ॿिनि ज़िलनि जे आबादकारनि हारियुनि ऐं पोरियतनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। सिंध हुकूमत फ़ौरी तौर ज़िलनि में ज़रई पाणी जी हथरादू खोट खे ख़तमु कराए।
प्यारो स्टेशन में बगामोरी ऐं राहुजा शाख में पाणी खोट खिलाफ़ आबादगार भाई खान ब्रह्माणी, पीर मिठल अब्दुल हमीद चांडियो, हाजी शौकत अली आराई, अली अहमद चांडियो, अकबर ब्रह्माणी ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि दाहियो त ज़रई पाणी समेत पीअण जे पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे। शाखनि में पाणी बदिरां वारी उॾामी रही आहे। दादो कैनाल वही अचण बावजूदि असांजी राहुजा शाख में पाणी छोड़ नथो कयो वञे। फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त जल्द पाणी फ़राहम कयो वञे। शहदादपुर भरिसां बरहूण शहर में मांझी फ़क़ीर जे वालिद सूफ़ी दुरमोहम्मद फ़क़ीर जी 19वीं वरसी मल्हाई वई। 19 उर्स मुबारक में सूफ़ियाणी महफ़िल थी, जंहिंमें माण्हू झूमी उथिया। जॾहिं त सूफ़ी शाइर ऐं रागी मांझी फ़क़ीर मज़ार ते चादर चाढ़ी सूफ़ी राग सां उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। जॾहिं त उर्स मुबारक में नामियारनि सियासी समाजी शख़्सियतनि, क़ौमप्रस्त अॻुवाणनि ऐं ॿियनि शिरकत कई। डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो, समीउल्लाह संजराणी, अदीब आजिज़ मंकी, सालिम अबड़ो, असलम मेमण, एडवोकेट सुनील कुमार ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। जॾहिं त मुख़्तलिफ़ सूफ़ी रागिन फ़क़ीर ख़ालिद भट्टी, रजब फ़क़ीर, फ़क़ीर ग़ुलाम रब्बानी चांडियो, फ़क़ीर रज़ा मोहम्मद बिरोही ऐं ॿियनि सूफ़ियाणी महफ़िल में सुर वखेरिया। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैरु।